नाज़रीन, सखर जे दी मॉडर्न पब्लिक स्कूल में यौम पाकिस्तान की मुनासिबत से ज़बरदस्त प्रोग्राम मुनक़िद किया वियो है, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां तकरीरूं करण सां गॾोगॾु टैबलोस पेश कया विया। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे फरीद सुमरो जी हीअ रिपोर्ट। सखर जे दी मॉडर्न पब्लिक स्कूल में परदादे पाकिस्तान डे जी पुरवकार तकरीब रखी वई। तकरीब में मेहमान खास सियासी ऐं समाजी अगवान मलक रिजवान, सुन्नी तहरीक के अगवान हाफिज महबूब सातो ऐं स्कूल के डायरेक्टर एडवोकेट सिकंदर जूणे जो जन हुआ। आयल मेहमानन मुल्की झंडो फड़काए तकरीब जो आगाज कयो। मेहमानन करारदादे पाकिस्तान 23 मार्च 1940 में मंजूर थियण ते रोशनी विझंदे मेहमानन ऐं शागिर्दन उस्तादन चयो त देखिए, ये बहुत ज़बरदस्त प्रोग्राम कराया है दी मॉडर्न पब्लिक स्कूल वालों ने, और इसके अंदर जो है वो इस तरह के इवेंट्स हमारे वो अहद याद दिलाते रहते हैं। और हम जिंदा कौम में हैं और हम अपनी जो भी इस तरह के जो दिन होते हैं उनको बड़ा इंजॉय भी करते हैं और उनको याद भी करते हैं। 23 मार्च करारदाद पाकिस्तान के हवाले से आज इस प्रोग्राम में आके मुझे बहुत खुशी महसूस हो रही है। यहाँ पर बच्चों को का जो है टैबलोज वगैरह पेश किए जाएंगे, स्पीचेस की जाएंगी, एक टैलेंट भी निकल कर आता है। और ये तकरीबन जो है इस तरह के इवेंट्स ज़रूरत है इस बात की कि हम अपने आने वाली नस्ल को ये पैगाम दें, ये बताएं और ये समझाएं। स्कूलन में ॿियनि जॻहियुनि ते सेमिनार प्रोग्राम फंक्शन्स रखिया वेंदा आहिनि। उनजी वजह इहा हूंदी आहे त असांजे जेको अचण वारो जेको मुस्तक़बिल आहे, जेके असांजा मासूम ॿार आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर पवे त असांजो वतन अज़ीज़ केतिरनि क़ुर्बानीनि खां बाद मारज़ वजूद में आयो ऐं उन्हनि खे असांजे आबा व अजदाद असांजे हीरोज़ जी क़दर ॾियारी वेंदी आहे ऐं उन्हनि खे इहो ॿुधायो वञे त असां पंहिंजे क़ुर्बानी ॾींदड़नि हीरोज़ खे विसारींदा न आहियूं, बल्कि उन्हनि खे मुख़्तलिफ़ अयाम में मुख़्तलिफ़ ॾींहंनि में यादि कयो वेंदो आहे। ॿारनि में जोश जज़्बो पैदा करण जे लाइ हीउ प्रोग्राम अरेंज कयो वियो। इन प्रोग्राम में तमामु सुठे तरीक़े सां ॿारनि हर शइ जा मंज़र पेश कया, जंग आज़ादी जा बि, 1965 वारी जंग जा बि, 1971 वारी जंग जा बि, ऐं मुल्क जो दिफ़ा कीअं कजे उन मामले ते, ऐं उन मामले ते तक़रीरूं बि तयारु कयूं हुयूं जीअं ॿारनि खे बहितरीनु ॼाण मिले। ऐं ॿार इहे नई नस्ल आहे, इनखे ॼाण मिलंदी त इहे वरी ॿियनि नस्लनि ताईं इहे ॼाण मुहैया कंदा ऐं उन्हनि खे ॾींदा। ॿुधाए थो हलां त 23 मार्च ते करारदाद पाकिस्तान 1940 ते करारदाद पाकिस्तान मंज़ूर थी। असां उनखे यादगिरी लाइ अॼु पंहिंजे स्कूल में मल्हाए रहिया आहियूं। नंढा ॿार असांजा क़ौमी तरानो पेश करे रहिया आहिनि, नगमा पेश करे रहिया आहिनि ऐं खाका पेश करे रहिया आहिनि। स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि मिली नगमनि ते टेबलोस पेश करे पाकिस्तानी ऐं मुल्क जी वाखाण कई। मॉडर्न पब्लिक स्कूल में हर साल इहो इवेंट 23 मार्च जो सेलिब्रेट कयो वेंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु ॿार ॾाढा ख़ुशि आहिनि ऐं टेबलो तकरीरा उन बारे में कयूं वयूं आहिनि। ऐं इहो स्कूल असांजे द मॉडर्न पब्लिक स्कूल में इहे आम तौर ते सेलिब्रेट कया वेंदा आहिनि ऐं असांखे खुशी आहे त असां आज़ाद मुल्क जा आहियूं ऐं असांजो मुल्क आज़ाद आहे। ये चवण जो मौक़ो मिलियो आहे त 23 मार्च छाजे लाइ मल्हायो वेंदो आहे। मां इहो चवणु थी चाहियां त 23 मार्च ते असां ॾाढा ख़ुशि आहियूं। असांजे स्कूल में हिकु फंक्शन तयारु कयो वियो आहे जंहिंमें असां तकरीरूं टेबलोस वग़ैरह कयूं था। असांखे इलाही ख़ुशी आहे त असां पंहिंजे स्कूल में अहिड़े तरीक़े जा इवेंट्स करे था सघूं, छो त असां हिकु आज़ाद मुल्क जा आहियूं। शेर थी चवणु चाहियां, मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर। हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर। सजदों से तेरे क्या हुआ सदियां गुजर गई, सजदों से तेरे क्या हुआ सदियां गुजर गई, दुनिया तेरी बदल दे वो सजदा तलाश कर। शुक्र। साल असांजे 23 मार्च असांजे स्कूल में फंक्शन थींदो आहे। जैसा कि आप सबको पता है कि आज हमारे स्कूल में 23 मार्च का फंक्शन था और इस हवाले से हमारे स्कूल में काफ़ी सारे टेबलोज और काफ़ी सारी स्पीचेस भी हुई हैं और आप सब ने इसका लुत्फ उठाया है। और आपको ये नहीं पता कि हमारे स्कूल में दी मॉडर्न पब्लिक स्कूल में यानी कि हर साल इसी तरह के इवेंट्स और इसी तरह के ओकेशंस मनाए जाते हैं और बड़ी खुशी से हम लोग सेलिब्रेट करते हैं और हमें फख्र है अपने स्कूल पर कि हम इसके स्टूडेंट्स हैं और ये बहुत ही अच्छा स्कूल है। कैमरामैन इशफाक फरीद सुमरो, मेहरान टीवी, सखर।